वताए फ़क़ीर जी ॻोठाणनि खे धमकी। प्यारा साथियों, वताए फ़क़ीर जो हिकु वधीक दिलचस्प ऐं सबक़ आमोज़ किस्सो ॻाल्हि खे पूरी तरह सम्झण जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। साथियों, हिकु भेरे वतायो फ़क़ीर कंहिं ॻोठ में अची पहुतो ऐं उतां जे माण्हुनि खे सॾु करे चयाईं त मूं लाइ हिकदमि मानी जो बंदोबस्तु करियो, न त अव्हां सां अहिड़ो ई सलूक कंदुसि जेको अॻी ॻोठ वारनि सां कयो अथमि। वताए फ़क़ीर जी अहिड़ी धमकी ॿुधी करे माण्हुनि डप खां हुन लाइ उम्दा सुठा ताम खाधा तयारु कराए आया। जॾहिं वतायो फ़क़ीर उहो समूरो ताम सामान खाई ख़ुशि थियो त ॻोठ वारनि खां पुछियसि त वताया, ॿुधा तो अॻी ॻोठ वारनि सां कहिड़ो अशर कयो, कहिड़ो सलूक कयो हो? त वताए फ़क़ीर चयो त अदा, मूं उन्हनि खां मानी घुरी, पर हुन ॻोठ वारनि मूंखे मानी न ॾिनी ऐं पोइ आऊं माठ करे हलियो आयुसि। जेकॾहिं अव्हीं बि मानी न खारायो आहे त आऊं बि गुज़िरियल ॻोठ वारनि वांगुरु ई अव्हां सां सलूक करियां हा ऐं माठ करे हलियो वञा हा। ॿियो ॿेली भला आऊं छा करियां हा? साथियों, वताए फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं विखरी वियूं ऐं हिन किसे जो मक़सदु उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।